अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया ग़ज़ाला। अब रोज़ सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध हुकूमत सूबे में लागू लॉकडाउन में नरमी करे छड़ी। नओं तरमीम थियल नोटिफिकेशन जारी। मोटरसाइकिल जी बेल सवारी ते लागू पाबंदी ख़त्म। गाॾियुनि में भी 2 खां वधीक माण्हुनि जे सफ़र ते पाबंदी जो फ़ैसिलो वापसि वरितो वियो। रिक्शा, टैक्सी, चिंची खे भी पंहिंजी हदुनि में हलाइण जी इजाज़त हूंदी। कोरोना एसओपी जी भञकड़ी ते दुकाननि ऐं शादी हॉल्स खे 3 ॾींहनि लाइ सील कयो वेंदो। शटर बंदि करे कारोबार करण ते दुकान 3 ॾींहनि लाइ सील कया वेंदा। सरकारी अस्पतालूं 70% मरीज़नि सां भरिजी वियूं आहिनि। क़ौम खे पैगाम ॾिनो आहे त कोरोना वायरस जी सूरतहाल ॻणितीअ जोगी आहे। वफ़ाक़ी हुकूमत लॉकडाउन जी मुखालफ़त नाहे कई। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी तकरारी बयान ॾिनो आहे। बदकिस्मतीअ सां कुझु माण्हू टीवी ते अची मौक़िफ़ तब्दील कंदा आहिनि। माण्हुनि खे क़ाइल नथा करे सघूं त डफेड़ न पखेड़ियो। सिंध हुकूमत जे तर्जमान मुर्तज़ा वहाब जी प्रेस कॉन्फ्रेंस। पाकिस्तान मुकम्मल लॉकडाउन बर्दाश्त नथो करे सघे। वॾो वज़ीर एडमिनिस्ट्रेटर आहे। जेका मदद घुरंदो असां मदद करण लाइ तयार आहियूं। सूबाई हुकूमत असांखे पंहिंजो मञी हर मदद कंदासीं। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे त सूबो अकेले सिर्फ़ फ़ैसिला नथो करे सघे। असां मुकम्मल कर्फ्यू वांगुरु लॉकडाउन जा मुखालिफ़ आहियूं। पाबंदी लॻाइण लाइ वफ़ाक़ खे एतमाद में नाहे वरितो वियो। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। मुस्तक़बिल में सिंध अंदर भी पीटीआई जी हुकूमत हूंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी दावा। संदसि चवण आहे त इमरान ख़ान गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर में भी हुकूमत ठाही आहे। हाणे हू सिंध में भी हुकूमत ठाहींदो। सिंध में लॉकडाउन करे ही पंहिंजो नुक़सान पाण करे रहिया आहिनि। इमरान ख़ान जे स्मार्ट लॉकडाउन वारे अमल जी सॼी दुनिया तारीफ़ कई आहे। वज़ीर आज़म जे क़दमनि ते अमल कजे त को हर्ज नाहे। नूरे मुक़दम केस जे जवाबदारनि खे कंहिं बि क़ीमत ते न छॾींदासीं। कुझु ताक़तूं पाक चीन लाॻापन ऐं सी पेक रिथा खे ख़राब करण जी कोशिश करे रहियूं आहिनि, पर उहे नाकाम थींदा। का ताक़त पाक चीन लाॻापा ख़राब नथी करे सघे। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा हिमालया खां बि बुलंद आहिनि। मुल्क में कोरोना वायरस जी चौथी लहर दौरान फौतगियुनि ऐं केसिस में इज़ाफ़े जो सिलसिलो जारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वायरस वधीक 65 माण्हुनि खां हयाती खसे वरिती। हाकारी केसिस जी शरह 8.46% रही। 4,950 नवां केस रिपोर्ट। फौतियुनि जो अंग 23,360 थी वियो ऐं मजमूई केसिस 10,29,811 ताईं पहुची विया। 1,321 मरीज़ कोरोना मां सेहतियाब थी विया। मजमूई तौर सेहतियाब मरीज़नि जो अंग 9,40,161 थी वियो। फाल केसिस जो अंग 66,287 ताईं पहुची वियो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जूं उर्दू में ग़लतियूं कढी वरितियूं। संदसि चवण आहे तव्हां लॉकडाउन जो जाइज़ो वरितो, असां अव्हां जी सलाहियतुनि जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। ऐं सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर ऐं पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख जी सिंध में लॉकडाउन ते सिंध हुकूमत मथां तनक़ीद। हलीम आदिल शेख जो चवण आहे त सूबाई हुकूमत ऐं पुलिस भते खोरी लाइ लॉकडाउन लॻायो आहे। छा कोरोना रुॻो कराची में कारोबारी माण्हुनि जे लाइ आहे?